हॾ न पढ़ां हेकड़े थोरे थर ॼायनि, हॾ न पढ़ां हेकड़े थोरे थर ॼायनि, मूंखे मारोड़नि कॾहिं मेरी करे न मटियो। सो बिल साथियो, जीअं लतीफ़ इलात मेरान टीवी जी फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण शाहजहा पंध पेचरा, उन सां गॾु आहियां सलीम भुटो लतीफ़ी साईं जे पंध पेचरनि जे पोयां हलंदे अॼु असां अमरकोट शहर खां उत्तर तरफ़ 5-6 किलोमीटर हिकु अहिड़े माॻ ते बीठा आहियूं जेको असांजी तहक़ीक़ इल्मु तारीख़ जे हवाले सां हिकु तरफ़ ओझल रहियो आहे ऐं काफ़ी मुहक़क़नि उन माॻ खे उन किरदार सां उहा हक़ीक़ी निस्बत उजागर करण में नाकाम रहिया आहिनि। पर लतीफ़ साईं जा बेत जेके हिन रिसाले में उहे शाहिदी ॾियनि था ऐं रिसाले जी अंदरूनी शाहिदी खां वधीक का मोतबर ॿी शायदि नथी थी सघे। त साईं जो बेत आहे हिकिड़ो, खारोड़ियां खणी ॿेड़ी छप विया, खारोड़ियां खणी ॿेड़ी छप विया, सेण मुंहिंजा सुमरा हींअर हित हुआ, पसी पड तनी जा लड़ी लुड़क पिया, ॾेही ॾूर थिया ॾियां ॾोरापा किन खे। जीअं मूं शुरू में अर्ज़ु कयो त लतीफ़ साईं जे रिसाले जी अंदरूनी शाहिदी इन खां वधीक का मोतबर शाहिदी नथी थी सघे। ज़रूरत सिर्फ़ु इन ॻाल्हि जी आहे त साईं जे उन्हनि शाहिदियुनि जी रोशनी में उन जू जे तारीख़ी सक़ाफ़ती समाजी ऐं जाग्राफ़ी जे हवाले सां ॼाण हुजे त साईं जे उन इशारनि खे ऐं उन्हनि किरदारनि खे जंहिं ज़मीन सां हुननि जी निस्बत आहे उसी ताईं पुॼणु सवलो थी सघे थो। 2 साल खनि अॻु असां फालवा जंहिंखे हिन महिल ताईं अंग्रेज़ दौर खां वठी मारवी सां निस्बत हुई ऐं हींअर बि सक़ाफ़त खातो उनखे उहा निस्बत ॾेई पियो अचे, उनखे असां उन प्रोग्राम में रद्द कंदे ॻाल्हि कई हुई शाहजहा पंध पेचरा जे हवाले सां। पर इहा उणतुण हूंदी हुई त मारवी जो हक़ीक़ी माॻ जेको आहे हुन जी जनम भूमि जेका आहे उन जा मिट माइट समाजी माहौल जेको आहे उन खे ॻोल्हिजे। ऐं इन हवाले सां जॾहिं डॉक्टर बलोच साहिब खे पढ़िजे थो त तरफ़ रुख नालो साॻियो मिले थो, सिर्फ़ु पंध जो फ़र्क़ु अचे थो। मामूर यूसुफ़ानी साहिबु साॻियो तरफ़ साॻियो इलाइक़ो साॻी जूई खणे थो, हुन वटि पंध कुझु घटि आहे। हिते असां सां जेके लोकल महिरबानी दोस्त जुमन दरबदर ऐं हलीम बाग़ी ऐं कुझु हिननि जा सुघड़ साथी उन सां कचहरी करण खां पोइ ऐं हिन महिल ताईं 2 साल जे अरसे गुज़रण खां पोइ जेका जांच पड़ताल थी, कुझु तहक़ीक़ी रुख अख़्तियार कयासीं, रिसाले खे वरी पढ़ियोसीं त इन बेत जी रोशनी में खारोड़ियां खणी वेड़ी झप विया, वेड़ी झप ॾीपले तालके में अचे थो। ऐं हींअर असां अमरकोट शहर खां उत्तर तरफ़ 6 किलोमीटर जे लॻभॻि शिव मंदर वारे रोड ते आहियूं ऐं मुंहिंजे साम्हूं साॼे हथ ते खारोड़ो शहर आहे ऐं जंहिं जाइ ते हींअर मां बीठो आहियां इहो उहो माॻ चइजे थो जेको मारवी जो ॻोठु खारोड़ो हुयो। ऐं हितां हिकु भाषा लाइ मुख़्तलिफ़ रवायतूं जेके मिलनि थियूं उहे बि जेके लोक रवायतूं हिते आहिनि उन्हनि जूं शाहिदियूं बि असांखे हिन तरफ़ हिन रुख हिन माॻ ते सोचण ते मजबूर कनि थियूं। ऐं पोइ जॾहिं इहे सभु हक़ीक़तूं गॾाइजनि थियूं त असां कंहिं सच खे वेझड़ा थी सघूं था। ऐं पोइ जॾहिं अंदरूनी शाहिदी लतीफ़ साईं जे बेत जी, जीअं मूं बेत पढ़ियो त खारोड़ियां खणी वेड़ी झप विया, त इन हवाले सां ही माॻ जिथे हींअर असां बीठा आहियूं मारवी जी जनम भूमि खारोड़ियां खणी वेड़ी झप विया ऐं उमरकोट खां उत्तर तरफ़ 5-6 किलोमीटर ते हींअर ही वीरान इलाइक़ो आहे। आस पास में इन नाले सां वसंदियूं आहिनि या सुर सारंग जी हिकिड़ी डिघी वाई आहे, कैनी अची उमरकोट तां वसाया वल्हार, त उमरकोट खे वेझो वल्हार जो इलाइक़ो मुंहिंजी पुठ में उहा वल्हार जी भिट बि आहे। त ही जाग्राफ़ी जी जेका सूरत हाल आहे, तारीख़ी जेके पारपता आहिनि, हितां जूं जेके मक़ामी रवायतूं आहिनि, कुझु मुहक़क़नि जा जेके इशारा आहिनि ऐं लतीफ़ साईं जे बेतनि जी रोशनी में अॼु असां उन हक़ीक़ी मारवी जे माॻ ते आहियूं जंहिंखे खारोड़ो सॼो वञे थो। ऐं हिन महिल बि हिन जूअ में हिकु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके उमिरि जे इन कुधे कम जे करे मारवी खे खणण जे करे उमिरि सूमरो हुयो, त उन जी निस्बत सां जीअं दोदे सूमरे रेबाड़ियुनि खे पनाह ॾिनी हुई त रेबाड़ियुनि जे शहीद थियण खां पोइ सदियुनि ताईं हू सोग में रहिया हुआ। हिकु पहलू सूमर जो उहो आहे त ॿियो उमिरि सूमरे जे हिसाब सां हिकु पहलू हीअ बि असांखे मिले थो त उमिरि सूमरे जे इन कुधे कम जे करे हींअर बि हिन जू में
हिकु अधु अहिड़ो घराणो असांखे मिले थो जेको सूमर जो पाणी पीअण बि जेको सो पसंदि नथो करे। बहरहाल इहे लोक रवायतूं हुयूं। चवण जो मक़सदु इहो त मारवी जी जनम भूमि खारोड़ा खणी वेड़ी झप विया, उहो ही इलाइक़ो आहे ऐं ही उमर बादशाह जे तसलुत में हुयो। ऐं जॾहिं मारवी खूह तां खॼी वई त रातो राति हू हितां जेके से लॾे विया ऐं वेड़ी झप ताईं वञी पहुता त उहो ॾीपलो तालुको आहे। ऐं हितां खां वेंदे मलीर जेको बि थर जो हिकिड़ो तबई भाङो आहे, उतां खां पोइ पार ते वञनि था। पार खां पोइ जेको सो ॾीपले जे इलाइक़े में जेको वेड़ी झप जो इलाइक़ो असां चऊं था, पारू फ़क़ीर बि उते मशहूरु आहे ऐं उते बि मेलो लॻंदो आहे। उन हिसाब सां त ओसी ताईं असांखे जेके से हिन बेत जी मार्फत मारवी जे खॼण खां पोइ हुन जे मारोड़नि जी लॾ पलाण ऐं उमिरि जे दायरे अख़्तियार खां यानी हुकूमती तसलुत जे दायरे खां ॿाहिरि निकिरी वञणु रातो राति अहिड़ी जूअ में जिथे उमिरि जो वस न हली सघे। ऐं इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त असां सिर्फ़ु मारवी खे सिर्फ़ु खारोड़ जो साबित कयूं, पर तंहिं दौर में उमिरि जहिड़े इक़्तिदारी ऐवान में वेठल हिकिड़े ओबाश क़िस्म जे हाकिम ऐं ॿी धुर जेका असां वटि मारवी जी बिरादरी आहे, मारवी जो राज आहे या आम ग़रीब माण्हू आहिनि, उहे एॾो ॾूर जेको सो पाण बचाइण लाइ पंधु करे वञनि था। पर रिसाले में अहिड़ियूं शायदियूं बि मिलनि था जेके वरी अॼु ताईं असांजा मुहक़क़ इन मामले में बि खोट जो शिकार आहिनि त मारवी जी पोइवारी न थी हुई। त उन हवाले सां थर थर अंदरि थां वञनि वेड़ी चंजो, सभु वेठा गिननि सुमरा तुंहिंजो नाम, उते वेंदुसि लोई लॼ मथे करे। त थर थर अंदरि माना थर जे चपे चपे ते मुंहिंजा मारोड़ा मौजूदु आहिनि। वेठा गिननि तुंहिंजो नाव, तुंहिंजी पचार थिए थी पई, तुंहिंजे इन कुधे कम ते जेका सा हिकिड़े क़िस्म जी बौछार थिए थी पई। माण्हुनि जे वीचार में इहा ॻाल्हि आहे, माना रयत जे तरफ़ां, राजनि तरफ़ां, अवाम तरफ़ां हिकिड़ी उमिरि जे ख़िलाफ़ राय आमा ठहे पई। ऐं उहो जीअं अॼु जे दौर में को हक़ीक़ी इनकलाबी क़ौमी ख़्यालु रखंदड़ माण्हू जॾहिं ख़ुदि जलावतन थी परॾे वञी उते वेही करे जेको पंहिंजी सियासी हिकमत अमली हलाईंदा आहिनि, ईअं ई मारोड़ा उमिरि जे उन तसलुत मां निकिरी वेड़ी झप ताईं वञी ख़ामोश न रहिया। पर इहो बैत जेको मूं पढ़ियो त थर थर अंदरि थां उमिरि वञणु वेड़ी चंजो, त सभु वेठा गिननि सुमरा तुंहिंजो नाव, त तुंहिंजी पचार थिए थी ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ी पुरअमुन मज़ाहमत, हिकिड़ी राय जेका क़ाइमु थिए थी पई। ऐं पोइ इन ई राय आमा जो, इन ई ग़रीब माण्हुनि जे गॾिजण जो, इतिहाद जो प्रेशर हुयो या ईअं सम्झो त उहो बार हुयो जंहिंजे करे उमिरि मजबूर थी करे मारवी खे आज़ादी बि ॾिए थो। त उठे थी वराण कीअं वाधायूं आहियूं, उठे थी वराण कीअं वाधायूं आहियूं, लथी लोयराड़ियुनि मिड़नी मोहकाण, सुलह वारियो सुमरे चई पंहवारनि पाण। त सुलह वारियो सुमरे चई पंहवारनि पाण, मतिलबु इहो अवामी दबाव, अवामी रद्द अमल, गॾियल जेको हिकिड़ी पैसिव मज़ाहमत हुई, जेका पुरअमुन मज़ाहमत हुई, जेका उमिरि जे ख़िलाफ़ु जेका राय आमा हिकिड़ी राय जेका ठहे पई, जुड़े पई, उन जे दबाव जे करे आख़िर सुलह वारियो सुमरे चई पंहवारनि पाण, पाण नियापो कराए, पाण माण्हू मोकिले उन्हनि मारोड़नि खे जेको सुलह ते, ठाह ते, ॻाल्हियुनि ते जेको सो राज़ी कयो ऐं पोइ मारवी जे सत सील जी साख ॾेई बाइज़त तरीक़े सां हुनखे जेको सो पंहिंजे अबाणनि ते पुॼायो। त चवण जो मक़सदु इहो त हींअर असां ॾाढो दुनिया बदिली कान्हे ऐं ख़ासि तौर ते सिंध त बदिली कान्हे का। साईं जे दौर जी सिंध हुजे या मारवी जे दौर जे उमिरि जहिड़ो बादशाह हुजे या अॼु जी सिंध जो सूरत हाल हुजे, इक़्तिदारी ऐवान में वेठल माण्हू ऐं ॿिया उहे मारवी जे पोयों जेके हुबुल वतनी जी धरती सां, पंहिंजे माण्हुनि सां, आम माण्हुनि सां, आवाम सां जंहिंजो तालुक़ु आहे, उहे ॿ धाराऊं जेके आहिनि समाज जूं, उहे पंहिंजे पंहिंजे करतूतनि, पंहिंजे पंहिंजे हरबनि सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं लतीफ़ साईं असां ॾाढो हिकिड़ो मिसाल छॾे थो वञे त उमिरि जहिड़ा इक़्तिदारी ऐवान में जेके मसलत ऐं मुफ़ादनि जी मेर चढ़ियल फ़ैसिला था कनि, जेके ज़मीनी हक़ीक़तुनि खां नावाक़ुफ़ आहिनि, ऐं ॿिए तरफ़ उहो मलीर जो तसवर हिकिड़ो आजपे जो आज़ादु तसवर आहे धरती जो, जंहिंजा हक़दार, जंहिंजा वारिस, जंहिंजा मालिक, जेके धणी, उहे जेके मारवी जो राज आहे। ऐं लतीफ़ साईं जी हिकमत अमली
अहिड़नि किरदारनि में ईअं हूंदी आहे त अवामी तबिके सां तालुक़ रखंदड़ किरदारनि खे आख़िर में सोभारो ॾेखारे थो। इहा साईं जी असांजे लाइ हिकमत मिली आहे, हिकिड़ी ॾाहपा ॾांव आहे त आख़िर फतह घणाई जी थियणी आहे ऐं घणाई तॾहिं गॾु थींदी जॾहिं असां हम ख़्यालु थियूं ऐं हम क़दम थियूं त पोइ इक़्तिदारी ऐवाननि में वेठल उमिरि मजबूर थी जीअं मारवी जाॾो हथियार फिटा कनि तीअं असां जाॾो बि हथियार फिटा करे सघनि था। त हीउ खारोड़ जो माॻ जनम भूमि मारवी जी ऐं असांजी संगत हिते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साही खां पोइ हिन ई माॻ जे कंहिं ॿिए कुंड पासे ते तव्हां सां वधीक वीचार वञींदासीं। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ असीं हींअर मेरान टीवीअ जी टीम सां गॾु उमरकोट खां सूद उत्तर तरफ़ 6 किलोमीटरनि 6.5 किलोमीटरनि जे पंध ते वेठा आहियूं। असां जी निगाह जेका आहे हींअर उत्तर ऐं ओलह जी कुंड ते आहे। असां हिकिड़ी ढिब ते या हिकिड़े दड़े ते वेठा आहियूं। उहो दड़ो जेको आहे उन खे बिल्कुलु हिकु 2 ब्लाकनि जे पंध ते मारवीअ जी जनम भूमि जेका आहे खारोड़ो उहो मौजूदु आहे। खारोड़ो अॼु जेको ॻोठ आहे, ॻोठ जी सूरत में अॼु जेको आहे उहो खारोड़ो जेको आहे कई दफ़ा ज़बून थियो आहे, वरी ठहियो आहे, ठही वरी डठो आहे। नस्लनि जा नस्ल जेके आहिनि, देयर आर सो मेनी कास्ट, they were living in this town. It was not city, but it was town. Nowadays it is in the shape of a village. अमांजे ॻाल्हि जो जवाबु मूं वटि आहे उहो इहो आहे त जो लतीफ़ी साहिब जेको आहे ॻाल्हि कई त भिटाई ज़िंदगीअ जा 22 साल सफ़र में गुज़ारिया आहिनि ऐं अरबी चवणी जो मफ़हूम ईअं ई आहे त सफ़र केॾो बि तव्हां जहाज़नि में चढ़ो था त बि दोज़ख जो टुकड़ो आहे। सफ़र तमामु ॾुखियो मरहलो हूंदो आहे। भिटाई साईं खे केॾा निकिरणो हो त तमर फ़क़ीर खे चई त तमर मुंहिंजी जुती मूंखे वेझी कर। तमर फ़क़ीर जुती वेझी कर चई बाबा मुंहिंजी जुती ॻरी केॾी आहे त भिटाईअ चयो बाबा इन ई पंधु बि कयो आहे, इन ई जुतीअ थक बि मुंहिंजो समायल आहे। फ़क़ीर जो इन ई में थक बि समायल आहे। पंध ऐं पेचरा भिटाईअ जी ससुई चवे थी पुनल पेरड़ियूं ॼाम ॼमंदे जे ॾिनियूं, पुनल पेरड़ियूं ॼाम ॼमंदे जे ॾिनियूं, से सभु सेरड़ियूं जेॾियूं मूं जांचणियूं पयूं। त हिन बैत जो मतिलबु मफ़हूम इहो आहे त ससुई वेचारीअ खे हेॾा पंध
सरतियुनि सोज मथां जॾहिं काल रंग आया कपिड़ा तॾहिं मुंहिंजी माउ ते पढ़णु अचिया पॿजा त ससुई चए थी त आऊं जॾहिं पुनल जी तलाश में निकितसि तॾहिं हीअं थियो त जबल जेके हुआ जबल ॾिसंदे अहिड़ा बि जबल जिन खे ॾिसंदे बहादुर माण्हुनि जा हियां ॾकी वञनि उते बि हिकिड़ी बेसमर पियादी औरत जेका आहे उन ई जे क़िस्मत में उहे जबल अॾा आया। ससुई चए थी त जाम पुनल जाम सां मुंहिंजी निस्बत थियण जे करे मूं अहिड़ा पंध कया पर पुनूअ जी ज़िंदगी जॾहिं पुनू ॿार हो ऐं पेरड़ियूं पाए रहियो हो उन्हनि पेरड़ियुनि जा निशान बि मूंखे ॻोल्हणा पिया उहे निशान बि मूंखे ॻोल्हणा पिया। अॼु बि मारुई बंद में बेवस उमर करे एलाज़ अला अॼु बि नूरी ॾिस समय खे नित करे पई न्याज़ भला अॼु बि राणे कारण रोए मूमल मंझ मजाज़ अला मंज़िल भेड़ो को बि न थियड़ो सभ लंघे विया साल लतीफ़ जीअं जानी बेज बिठाई जी जीअं लाल लतीफ़ मुल्क मोहर जा माण्हू अड़ावो जानदारनि जीअं मंझि जल स्कूल नंढी इल्म न आहे पर ॾिस कंहिंखे न आहे कहल केरु हींअर यर सार लहे जो मेंबर ईंदा वोट महल कुर्सीअ कारण क़ौम ते कंदा कहरी काल लतीफ़ जीअं जानी बेज बिछाई जी जीअं लाल लतीफ़। साईं मुंहिंजो नालो मोहम्मद जुमन आहे तखलुस मुंहिंजो दरबदर आहे ऐं ज़ात जो सांद आहियां। ॻोठु मुंहिंजो रोहिलवाय आहे माना पदमात दंद रोहिल फ़क़ीर जो जेको असुलु आस्थान असांजे ॻोठ में रोहिल फ़क़ीर जेको कंडड़ीअ वारनि जो आहे उन ॻोठ जो नालो उन में रहां थो। मुंहिंजो वॾा चवनि था त असां कलोड़नि वारे दौर खां वठी ऐं उते रहूं पिया। ऐं सम्झां थो त हीअ ॾाढो माना छो त असां वटि लतीफ़ साईंअ खे मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां जिन बि दोस्तनि लिखियो आहे या उन कयो आहे उन्हनि में हीअ तमामु निरालो आहे शइ त घटि में घटि उन्हनि हंधनि खे फोक्स कयो वञे जिथे जा सुर आहिनि ऐं इहो निरालो में रहण वारनि जो पंहिंजो कोशिशि आहे ऐं उन में कोशिशि में आउं सम्झां थो लतीफ़ साहिबु नामा जो ॾाढो अहम किरदारु आहे छो त हिननि गर्मियुनि में हुननि पधनि पेचर ते न त इहे शयूं असां एयर कंडीशन रूमनि में बि घुराए करे सघूं था पर न माण्हुनि खे इहो सम्झाइण त भई असुल सुर जो वाबस्तगी कंहिंसां आहे ऐं उहे उते जा हालात कहिड़ा हुआ ऐं उते जे मुक़ामी माण्हू छा थो सोचे उन्हनि ते ऐं इहा हिकिड़ी वॾी जाखोड़ आहे ऐं उन में जस लहणो त हाणे हींअर असीं मारुईअ जे माना जेका पैदाइश हुई या मारुईअ जो रहणु करणो उन ॻोठ जो नालो हो खारोड़ो। पोयां जेको अवां ॾिसो पिया ॻोठ इहो खारोड़ो इन जो नालो ऐं हीअ हिन पासे खूह जेको आहे हिते खूह हूंदो हो जिते मारुई पाणी भरींदी हुई ऐं उतां उमिरि अचे। हाणे ॿ असां वटि खे यादि करणु पवंदो त जेके असांजा मौक़िक़ या उहे ॾसे विया आहिनि त उमिरि उठ ते चढ़णु आयो सो को भालवा ते कोन वियो उहो शहर माना ॻोठ उमरकोट जे भर में 5-6 माइलनि ते इहा असांजी तहक़ीक़ आहे त उन में हो ऐं उन में इहो मारुई हिते जी आहे ऐं बाक़ी भाई मारुई जेका सा उन जा जेके माइट हुआ से मालवंद माण्हू हुआ उन जे करे उहे माड़ेचा या पुहार संघार मतिलबु पोइ इहे तफ़सील उन्हनि जी पंहिंजी अचे थी उन जे करे हीअ खारोड़ो ॻोठ आहे। हिन में चाड़ रहनि था सांद रहनि था हिते 7 राॼी रहे थी माना 7 राज रहंदा
ऐं आउं सम्झां थो त को ज़िक्र किथे सतराजीअ जो आयो बि आहे, माना इहे सतराज हिते रहंदा हुआ हिन दड़े ते। ऐं हिन पासे पोएं पासे अव्हांखे वलहार ढंढ नज़र ईंदी, उहा वलहार बि लतीफ़ साईं हुनखे चयो आहे की न अची उमरकोट था वसाया वलहार। हीअ जेका हेठि बि हिते ढंढ ॾासो पिया आहिनि हिनखे गोईंद। हाणे हे पुराणा वहुकरा आहिनि हाकिड़े जा, इहे वञी हितां वहुकरा आहिनि ऐं इहे हितां पाणी वञी छोड़ मंझि जेको आहे सो छोड़ कंदो, उन जे करे हिते हाकिड़े जूं छाड़ूं हिननि खे सॾियूं था। आउं सम्झां थो त लतीफ़ साईं सां हिकु ॾींहुं असांजी थी आहे त कमु त काफ़ी अमरान कयो आहे, माना तहक़ीक़ कई अथनि, डॉक्टर नबी बख्श बि कई आहे, मामूरी उस्मानी बि कई आहे, रिसाला अलामा काज़ी खां वठी पंहिंजे बेरूमल पंहिंजो ॿ टे ॿिया पंहिंजा उन्हनि जा सभिनी जा आहिनि, पर डीपलाई बि लिखियो आहे ऐं डॉक्टर नबी बख्श बि लिखियो आहे। पंहिंजो ॿ पंहिंजा भाई बदन जा नाला मूंखे ज़हन ते कोन, उन्हनि बि लिखिया आहिनि सभिनी के हिकिड़ो माना बेरूमल बि लिखियो आहे, आडवाणी उन्हनि बि लिखियो आहे। पर अञा तहक़ीक़ जी वधीक ज़रूरत आहे त किन किन हंधनि खे माण्हू पंहिंजे ज़ाती ख़्यालनि मंझि हुनखे मुंझाए विया आहिनि, हुनखे चिटो न करे विया आहिनि, त उन जे करे अञा असांखे तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। मिसाल तौरु हाणे हिते पंहिंजी बीठा लतीफ़ शायदि ई थो ॾे, हाणे त मारवी खे लॾण जी हितां त खारोड़ा खणी वेड़ी जप विया, जॾहिं हितां हुननि ॾिठो त असीं कोन था वञूं, पोइ सेण मुंहिंजा सैद चए हाणे हिते हुआ पसी पद तिनी जा लड़ी लुड़क पिया, ॾेही ॾूर थिया ॾिया ॾोरा पाकनि खे। पर हाणे लतीफ़ चए थो त जुसे लोड़ाऊ थिया जिनी सदी धीर, माना जेकॾहिं वक़्त जा हुकुमरान ज़ालिम ऐं लुटेरा थी पवनि, जुसे लोड़ाऊ थिया जिनी सदी धीर मारूअड़ा फ़क़ीर कंहिंदड़ ॾींदा दाड़ी। ये अचे थो जुसे लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि मारू मंझि थरनि रही रहंदा केतिरो, उन जे करे त हितां पोइ उन ज़ुल्म जी ॾाढ जे करे पोइ मारू लॾे विया हुतां खां, पोइ उहा वेड़ी जप वारा आस्थान उते बि खारोड़ो आहे, त अहिड़े नमूने सां इहो आहे। हाणे मारी पंहिंजे केॾो हुनखे चए थी त मूंसां मारूअड़ियूं कहिड़ी रीत रुसंदियूं, छो त वञे थी ॾेह में त उते चवंदियूं तूं त भई त उन्हनि खे इहा तमसील ॿुधाए थी लतीफ़ साईं जी ज़ुबानी त मूंसां मारूअड़ियूं कहिड़ी रीत रुसंदियूं, चगुनि में चीड़ पियो पेयम रत ॼयूं हिते जी हुयूं। हाणे रसा हिते जी हुयूं त सुध पेयनि सील जी, माना इन कोटनि में जे बंदि हुजनि त पोइ ख़बर पए इन सभिनी शयुनि खे टुकराइनि जेके जिथे सभई ऐश आराम आहिनि, सभु कुझु मुयसरु आहे, पोइ बि हुनखे मारू सम्झो न, मेरो ई महबूब असां मारू मन में। मुंहिंजो मारीअ जी हूअं त खोड़ बैत आहिनि मुंहिंजा, माना इन थर जे हवाले सां। हाणे त हे आहिनि मुशाहिदे ते ॿुधल शयूं। सुणनि शाम संभार छुछके पूरी न छेलड़ा, हाणे शाम जो ॾे जंहिंमां माल वरे पियो न भिटुनि मां, सुणनि शाम संभार, संभार चइबो आहे किरक, माना पोइ वरी मटर, पोइ चड़ो, पोइ वरी थींदो आहे घिंड, माना हाणे हिन जा जुदा जुदा ज़ाविया आहिनि। संभार माना उहे नंढा नंढा जेके टलियूं या उहे उन्हनि खे चयो। सुणनि शाम संभार छुछके पूरिन छेलड़ा, बायूं ॾुहनि ॿकरियूं फरड़ा झलीन ॿार, लीडिया लाइ माना हाणे था लीडिया वरी चवंदा आहिनि थण खे माना छेणूं मिटी हणी वेड़े छॾिबो आहे, वेड़े छॾिबो आहे जीअं उते हुनजी धप जे करे धाए न वञे। लीडिया लाहियो थण भिॼायो ताणिया कनि थियूं तार, अॻे कोपर हूंदो ई कोन हूंदो, कूण जेको हूंदो न मिटीअ जो कुनू, उनखे ताणियूं चवंदा आहिनि, ताणिया कनि थियूं तार चेड़ी माखीअ लार तेड़ियूं सेड़ियूं सांग जूं। हीअ हींअर पाण वसकारे जो वेठा आहियूं,
उनजे करे इहो उन जो पस मंज़र आहे। या चवनि पिया त हीअ पाण वेठा आहियूं, हीअ सॼो ॾे आहे, हिते ॼारियूं हुयूं, हीअ सॼो ॼारियूं किरड़ हिते जाम हुआ। ऐं ईअं सम्झो त अहिड़ियूं ॼारियूं घाटियूं हूंदियूं जो माण्हू हिकिड़ी ॼार तां थी ॿी ॼार ते चढ़ी वेंदो ऐं वञी साम्हूं महिलनि मां निकिरंदो, माना अहिड़ियूं ॼारियूं पाण में ॻंढियल हूंदियूं। उल्हे जूं आयूं भरे पांध पकनि, रतड़िया सेड़िया मेड़ियो रखनि टोर भर टुबकनि, ढोणा कयूं ठट में ॾोथाणियूं ॾियनि, वेड़ी चन वचन पारियो नेठ पिर्त। हाणे अॻे ढोणूं सूखड़ी सौगात, इन जो पैसा कोन वठिबा, इहो सौगात करे ॾिबो, ढोणूं करे ॾिबो। ढोणूं सूखड़ी हमेशह सुठी शइ पहिरीं निकिरे के महबूब माण्हू खे मिले, इन खे ढोणूं चइबो आहे सम्झो। या इहा आहे त वारियो वर्त पार में भाॻिया मथां भोण, हड़कारे जी हूंग सां वॼे सारी नोन, ॿधी चणनि ॿोड़ धण वाड़े आयो। लीरूं लीरूं लोई वो मुझ फाटल साटल लोई वो लज आहे मुंहिंजी पत वाहे सा पत वञा कीअं धोई वो मुंहिंजी लीरूं लीरूं लोई वो मुंहिंजी फाटल साटल लोई वो ॾाढ कयो तूं ज़ुल्म कया पर मूं त उमर वो की न रुनूं, ॾाढ कयो तूं ज़ुल्म कया पर मूं त उमर वो की न रुनूं। झांकियुनि हिकिड़ी झिणक ॾिनी, झांकियुनि हिकिड़ी झिणक ॾिनी, मूं त ॾिनूं आ रोई वो मुंहिंजी लीरूं लीरूं लोई वो मुंहिंजी फाटल साटल लोई वो मूंखे वेड़ीअ चन जो वर ॾिनूं कीअं कुर लॼायां कोटनि में, मूंखे वेड़ीअ चन जो वर ॾिनूं कीअं कुर लॼायां कोटनि में। ऐं वापसि वेड़ी चन ॾे वेंदसि, वापसि वेड़ी चन ॾे वेंदसि, माउ ॾिनी आ ड्रोही वो मुंहिंजी लीरूं लीरूं लोई वो मुंहिंजी फाटल साटल लोई वो ते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साही खां पोइ हिन ई माॻ जे कंहिं ॿिए कुंड पासे ते तव्हां सां वधीक वीचार वञींदासीं। जीअं लतीफ़ इलाही मुंहिंजो नालो मोहम्मद सुगड़ आहे। हींअर असां हिते हूअं त मुख़्तलिफ़ ॾंद कथाऊं थींदियूं आहिनि, उन हवाले सां हींअर जिथे असां वेठा आहियूं इहो खारोड़ो आहे या मुंहिंजे उत्तर तरफ़ खाहोड़ आहे, जंहिंखे माना ॻायो आहे शाह साईं पंहिंजे माना मुख़्तलिफ़ बैतनि में। ऐं मुख़्तलिफ़ सूफ़ी जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि बि पंहिंजे बैतनि मंझि उन्हनि खे खाहोड़ खे ॻायो आहे। ऐं हींअर तव्हां मुंहिंजे पोइ साइड ते ॾिसी सघो था, हिते जेको ॻोठु खारोड़ो चारण आहे जेको सभ खां पुराणो ॻोठु आहे, इन ते भिटाई बि माना मुख़्तलिफ़ पंहिंजनि शहरनि में ॻायो आहे। मारू मिट मलीर जा सभई परखियासूं, मारू मिट मलीर जा सभई परखियासूं, सोखीअ बाहि सभु को ओखीअ तूं ई तूं, मौला मथा मूं बुढ़ो मलाए जो बाज जो। हिकिड़ो उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो गीत ॻायल आहे जेको इन पस मंज़र में आहे, सो तव्हांखे थोरो मां ॿुधाईंदुसि।
हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा जिते मुंहिंजा मारू अड़ा हो जिते मुंहिंजा सागी अड़ा हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा कान सुई सी कॾहिं हलो म्या कान सुई सी कॾहिं हलो म्या हो ज़ंजीरन में जो हो ज़ंजीरन में जो हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा वतन जिन विसारियो म्या वतन जिन विसारियो म्या हो हैफ तनी खे हो हैफ तनी खे हो हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा अदियूं शाह लतीफ़ चए म्या भिट जो घोट लतीफ़ चए म्या हो सदा सावण हो सदा सावण हो हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा हलवद पांधी हलो जिते मुंहिंजा मारू अड़ा ई न मारूं रीत जीअं सेण मटाइनि सोन ते ई न मारूं रीत जीअं सेण मटाइनि सोन ते अची अमरकोट में कंदसि कान कुरीत पखन जी प्रीत माड़िन सी न मिटिया सुबेल साथियो साई खां पोइ किदो ॿीहर भलीकार जे लतीफ़िलात अॼु प्रोग्राम जी सिटरा तहत जी निकितासीं मारवी जो माग खारोड़ो थर जो तबई हिसो बि आहे ऐं मारवी जे ॻोठ जो जनम भूमि जो नालो बि आहे ऐं थर जा तबई भाङा ढट मलीर पारकर ऐं खारोड़ो इहे इलाइक़ा ऐं थर जी तारीख़ में जॾहिं ॾिसूं था त हिन धरती तारीख़ में ॾाढा लाहा चाढ़ा ॾिठा आहिनि वेंदे विरहाङे जे वक़्त ताईं बि अंग्रेज़ दौर में ही थर जो इलाइक़ो थर पारकर जे नाले सां कच्छ भुज सां गॾु हूंदो हो ऐं को वक़्तु हुयो पोइ त मौजूदा मीरपुर ख़ासि डिवीज़न जेका आहे इहा थर पारकर ज़िले जे हवाले सां मशहूरु हुई ऐं हींअर उन में मिठी ऐं अमरकोट ॿ ज़िला वञी बीठा आहिनि जेके घणे भाङे थर ते मुश्तमिल आहिनि ही थर जो इलाइक़ो कंहिं तारीख़ में लाखे फुराणे जे हवाले सां जे ॻाल्हि कयूं त 14 चारो कछड़ो कीअं माणींदासीं रावसी रुठा जे तन जाड़े जन जाड़ कई 14 चारो कछड़ो कीअं माणींदासीं त 14 वाटूं एॾो आबाद सरसब्ज़ ख़ुशहाल इलाइक़ो त लतीफ़ साईं जे रिसाले जा 15 सुर जेके आहिनि उहे हिन थर जी जूह सां सालाड़ियल आहिनि ऐं इन खां अलावा लतीफ़ साईं जे रिसाले जूं अक्सर मुखियाणियूं या सूरमियूं चइजनि ऐं सूरमा 7 सूर्य ऐं 10 ॾातार हिननि जी जूह बि इहो थर कच्छ भुज जेको सकाफ़ती हवाले सां ऐं जाग्राफ़ी हवाले सां तारीख़ी हवाले सां इहो हिकु किसो ॻंढियो वेंदो हो ऐं विरहाङे जी वर चढ़ी ऐं इहे पोइ वरी संधा सेड़ा जेके नवां तयारु थिया हीउ इलाइक़ो तारीख़ में एतिरी पुराणी हवाले सां हिन जी क़दामत आहे जो किन मुहक़क़नि जो चवणु आहे त मुंहिंजे दड़े खां बि अॻु जा आसार हिते मिलनि था जे न त कम अज़ कम मुंहिंजे दड़े जा हम असर आसार हिन इलाइक़े सां सलाड़ियल आहिनि ऐं उन खां अलावा हिकु ख़ासि ॻाल्हि जेका कंदो हलां मां उहा इहा त अकबर जी दरबार में जेके नव रतन हूंदा हुआ उन मां बीरबल
उहो बि हिन ई उमरकोट जे वलहार या विहार जेको इलाइक़ो आहे उतां सां तालुक़ु रखंदड़ो ऐं ॿ जेके मुला दो प्याज़े जे नाले सां फज़ुल ऐं फैज़ी उहे वरी सेवण जा हुआ। त इहा सिंधी माण्हू ऐं हिन इलाइक़े जी इहा तारीख़ी अहमियत आहे। ऐं ही इलाइक़ो जेको आहे लतीफ़ साईं जे रिसाले जा जीअं मूं चयो त 15 सुर ऐं एतिरा किरदार ऐं उन सां गॾोगॾु जेका ख़ासि अहमियत असांखे मिले थी उहा थर जी सुञाणप या त सुर सारंग या मारवी आहे। त अॼु असां मारवी जे उन तलाश में उन जे माॻ जे जनम भूमि जी तलाश में जॾहिं निकितासीं ऐं खारोड़ा खणी वेड़े झप विया त खारोड़े में उहा सिटरा जेका प्रोग्राम जी वञी बीठी हिन असांजे पंध पेचरनि जी मंज़िल हुई माॻ हुई। ऐं उन मारवी सां जॾहिं ॻाल्हि सलाहियूं था त पोइ जॾहिं उमर सूमरनि जे आख़िरी बादशाही घराणे मां जेको महदूद उमरकोट थर जे महदूद इलाइक़े जो बादशाह हुयो उन हवाले सां हमीर सूमरो आख़िरी हो, उमर हुन खां अॻु हो। त उन जेको सो मारवी खे हिन ई अमरकोट शहर जे क़िले पर ही क़िलो जिथे असां बीठा आहियूं इहो 1144 हिजरी में नूर मोहम्मद कलोड़े ठारायो ऐं असुल क़िलो जेको हिन ई उमरकोट जे 2 किलोमीटर खनि पंध ते जिते अकबर जे ॼम जी यादगार आहे उते हुयो। ऐं तारीख़ी तौर ते जॾहिं सोढनि हिमायूं खे पनाह ॾिनी हुई हवेली में त उहो पंहिंजे ज़ाती हवेली में उनखे राहियूं जिते अकबर ॼाओ ऐं उन हवाले सां उते अकबर जे ॼम तारीख़ माॻ जी जेका यादगार आहे त उहो असुल क़िलो उहो उॾे हा जंहिंमें मारवी क़ैद थी हुई। ऐं सुर सारंग ऐं मारवी हिन इलाइक़े जी सुञाणप 7 सूर 10 ॾातार हिन इलाइक़े जी सुञाणप अक्सर सूरमियूं 15 सुर साईं जा हिन इलाइक़े जी सुञाणप आहिनि ऐं सूर्य बि ॾातार बि ऐं इहे जेके ॿिया किरदार आहिनि। इन खां अलावा रिसाले जी जेका घणाई आहे किरदारनि जी ऐं जेका सकाफ़ती जेको उहिञाण असांखे मिलनि था या पाणी जा जेके ढोरा मिलनि था जॾहिं ढागी ऐं ढोर ॿई वहंदा हुआ बेलियार में या हाकड़ो या सरस्वती ऐं जेको मोराणो जो उमरकोट जे पासे में उन जा बि वोकर अॼु ताईं आहिनि। ॿियूं ॾंढूं जेके आहिनि ऐं तारीख़ी तौर ते पद्मावती जेको किरदारु आहे ब्राह्मण हुई किराणी उन जे हवाले सां त ही मारवी जो देश मारवी जो इलाइक़ो रवायतूं तारीख़ तहक़ीक़ जे घणे क़दुरु खोट खां पोइ साईं जे बेतनि जी मार्फत इहा ॻाल्हि जेका कुझु इशारा जेके मिलनि था कुझु जेके साईं जे बेतनि मां असांखे शयूं मिलनि थियूं त उन हवाले सां मारवी जो हिन ई शहर जे वेझड़ में हुअणु साईं जे बेतनि मां उन जा दलील मिलनि था। ऐं ही उहो इलाइक़ो आहे जिते अक्सर खूह जेके से असांखे मिलनि था पार जे इलाइक़े ॾे या जेके ॿिया इलाइक़ा भालवा जा आहिनि ओॾे असांखे खूह हिकु त घटि मिलनि था या तमामु ऊन्हा मिलनि था। त ही इलाइक़ो जीअं त मुख़्तलिफ़ वोकरा हितां गुज़रंदा हुआ तंहिं करे मालवंद माण्हू अक्सर माल जे पालण जे हवाले सां बि उन जी जूह ई हुई। ऐं मारवी जो खूह तां खॼण त खूह बि ही जीअं वोकरा दरिया जा हिन इलाइक़े मां गुज़रंदा हुआ त उहो पाणी जो हेठों रेज हुयो जंहिंजे करे खूहनि जो हुअण बि हिन हवाले सां हिन जूह जी जेका असां दलालत कनि था त मारवी खारोड़ जी हुई। ऐं ही खारोड़ हींअर बि मुंहिंजे पुठ में ऐं कैमरा जी अख में तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त 5-6 किलोमीटर जे पंध ते आहे। त इहा इल्मी हवाले सां तहक़ीक़ जे हवाले सां ऐं लतीफ़ साईं जे रिसाले में जेके असां लाइ उहिञाण छॾियल आहिनि उन्हनि किरदारनि खे असां पंहिंजे असुली माॻनि ताईं कीअं रसायूं उन पंध पेचरनि जो मक़सदु हिन रिहाण जो मक़सदु बि हूंदो आहे त लतीफ़ साईं जे रिसाले खे रुॻो घर वेठे न पढ़िजे घर वेठे उन जी तशरीहूं न कजनि पर अमली तौर ते जंहिं सुर सां जेका जूह सलाड़ियल आहे ऐं जेको किरदारु जंहिं जूह सां सलाड़ियल आहे उन खे हक़ीक़ी माना में पंहिंजी जाग्राफ़ी तारीख़ ऐं समाजी पस मंज़र में वञी उते उन सां पोइ ॿियूं शाहिदियूं गॾु करे उन तहत भेटिजे त लतीफ़ साईं जे इल्मु ऐं फ़िक्र सां हक़ीक़ी माना में न रुॻो इंसाफ़ थी सघंदो पर उन्हनि किरदारनि जी हक़ीक़ी तारीख़ बि असां अॼु जे दौर ऐं ईंदड़ नसुलनि लाइ बि जेका असां सिधी करे वेंदासीं महफ़ूज़ करे वेंदासीं। त सुबेल साथियो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼण ते पुॼे थो। सलीम भुटो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाद।